अस्सलामुअलैकुम दोस्तों जैसा रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड तमामु ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा दोस्तों। जीअं त ॾिठो चकर खान जेको आहे सो जबर जे मथां मुल्क कयो दोस्तों। हाणे ॾिसो जेको आहे कोमल जी मां कोमल सां जेको आहे सो ॾिसिजो मिलण ईंदी तमामु बहितरीनु दोस्तों। ड्रामो मज़ो नथो करे कीअं ख़बर न आहे, अलाए कीअं अफ़रा तफ़रा ड्रामे में थी वई आहे, मज़ो ई कोन्हे दोस्तों, ख़बर न आहे। हाणे रूंडो जेको आहे सो हुननि खे अलाए काॾे मोकिलियो आहे मुराद वारनि खे, अलाए काॾे जेको आहे सो इहो सीन मूंखे सम्झ में न आयो जेको मुराद वारनि खे इहो जेको वठी थो वञे काॾे। इहो सीन अगरि तव्हांखे सम्झ में आयो वञे त मूंखे ॿुधायो, बाक़ी मूंखे दोस्तों इहो सीन जेको आहे सो सम्झ में न आयो आहे। अलाए कीअं हिते वठी आया अलाए कीअं वरी अलाए काॾे विया हली दोस्तों, वरी ज़ाहिर ई न थिया दोस्तों। ड्रामो आहे मज़ो, पर माना एतिरो मज़ो न आहे जेको पहिरियां मज़ो, पर अॻिते अलाह करे त सेट थी वञे ड्रामो ज़बरदस्त। असां चऊं था ड्रामो हले तमामु बहितरीनु मज़ो करे, पर दोस्तों मुश्किल आहे। हाणे जेको सो ड्रामो पटड़ी तां लही वियो आहे त मज़ो माना मुश्किल ते अलाह कंदो मज़ो थी वेंदो ड्रामे में बहितरीनु दोस्तों। हाणे ॾिसो सांवल बि खिलाफ़ु लॻो पिया, चकर खाने सभु खिलाफ़ु लॻा पिया आहिनि। शादी ॾिसियो दोस्तों सोणी जी कोन थींदी, सोणी जी शादी कंहिंसां बि कोन थींदी, और रूंडो सभिनि खां ईअं पियो कंदो, चाकर खाने खे पिया करंदो ॾिसजा विढ़ाईंदो सांवल खे ऐं चाकर खाने खे पाण में विढ़ाईंदो, चवंदो त मुंहिंजी छोकिरी जी धीउ जेको आहे उहो सिखो शादी थो करे। पोइ दोस्तों ही तव्हांखे ख़बर आहे हिनजी जेको आहे सो हे जेको ॾिसो पियो तस्वीर इन नालो मूंखां विसरी वियो हिन महिल, छो त तव्हां वॉइस ओवर करण में पोइ वरी छा थो थिए माना विसरी था नाला ई। त दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त अगरि वीडियो सुठो लॻे त लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा, महिरबानी।